यार खानू अजू मजू वारनि जी भेण नसीबा दिल में घर करे वई आ। कोई भजाए वनीस रिश्तो कोन मिलंदी। हलण लाइ बि त तैयार थे न। कात कर भूपी पाणे कानो फिट करे ॾींदई। यार अहिड़ी का सुझे ई कान थी। हिकिड़ी माई खेरा हुई, उन्हनि वरी जबार वारनि सां माइटी कई आ। उहा कम कान कंदी। पोइ कमदार जी माई खे मोकिल, उहा बि वॾी ॾाइण अथई। चई थो ॾिसांसि, या त कमु कंदी या वरी ॾींदी बंबोर खे बाहि।